अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में भली कार मां मुबशिर सोलंकी सबका पर एक नजर हेडलाइन पे। रिसालपुर पीएफ अकेडमी में कैडेट्स की पासिंग आउट परेड। नेवल चीफ एडमिरल नवीद अशरफ खास मेहमान तौर शरीक। परेड जो मुआयनो। नेवल चीफ चयो है तो पाकिस्तान की कोशिशुनि सां खत्ते में जंगबंदी मुमकिन थी। मुकम्मल जंगबंदी सां ही सूरतहाल बेहतर थी सके थी। तकरीब के खिताब कंदे एडमिरल नवीद अशरफ वधीक चयो त पाकिस्तान के बि अगबराई जो मुंहतोड़ जवाब ॾियण लाइ हर वक्त तैयार आहे। हक जे मौक़े में पाकिस्तान जी सामूंडी फौज भारतीय नेवी के अगबराई करण न ॾिनी। पाकिस्तान जी हवाई फौज जदीद टेक्नोलॉजी सां लेस आहे। गुज़िरियल साल मई पाकिस्तान फोर्सेस सलाहियतुनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो। पाकिस्तान ईरान अमेरिका के ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जी आछ करे छॾी। दुनिया के जंगबंदी जो मुद्दो खत्म थियण खां अॻु ॿीहर इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जी तजवीज़। अमरीकी ख़ाबरू इदारे पाकिस्तान के ॿिनि आला अमलदारनि जे हवाले सां रिपोर्ट में चयो आहे त अमरीका ईरान विच में ॻाल्हियुनि जो ॿियो मरहलो ख़मीस जे ॾींहुं थी सघे थो। अमरीकी टीवी मूजिब अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं अञा बि जारी आहिनि। अमरीका जो नायब सदर जेडी वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में काफ़ी अगबराई थी आहे। बाल हाणी तेहरान जी कोर्ट में आहे। वो पहिरियों भेरो आहे जो ईरानी ऐं अमरीकी क़यादत एतिरी आला सतही ते मुलाक़ात कई। हिकु इंटरव्यू में जेडी वेंस वधीक चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि जे ॿिए मरहले जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे। उहो ईरान जे मथां आहे त उहो अॻिते वधण लाइ कहिड़ा क़दम खणे थो। असां ईरान खे पंहिंजी रेड लाइन ॿुधाए छॾी आहे। ईरान कॾहिं बि एटमी हथियार हासिल नथो करे सघे। ईरान के सदर मसूद पेज़ेश्कियान चयो आहे त यूरोपीय यूनियन अमेरिका सां तकरार जे ख़ात्मे लाइ किरदार अदा करे। ईरान बैनुल अक़वामी कानून के दायरे में रही ॻाल्हियूं जारी रखण जो ख़्वाहिशमंद आहे। फ्रांसीसी सदर एमानुएल मैक्रोन सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल कंदे ईरानी सदर वधीक चयो आहे त यूरोप अमेरिका के आलमी असूलनि जी पासदारी लाइ पाबंद करे फौजी कदमनि ते बदल हिकमत अमली मसइले जे हल बदिरां शिकतान में इज़ाफ़ो कंदी। पाकिस्तान स्टॉक मार्केट में तेजी जो रुझान। ट्रेंडिंग दौरान 100 इंडेक्स में 4000 का वधिक पॉइंटुनि जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,64,683 पॉइंटुनि की सतह ते पहुची वियो। आलमी मार्केट में कच्चे तेल की कीमतुनि में भी घटिताई। अमरीकी कच्चो तेल $96 ऐं ब्रेंट क्रूड ऑयल $97 फी बैरल थी वियो। सिंध के अॻूणे वॾे वज़ीर सैयद अब्दुल्ला शाह जी अॼु 19वीं वरसी। बान सैदाबाद भरिसां ॻोठ वरियो वाड़ में वरसी की तकरीब। वॾे वज़ीर सैयद मुरादिल शाह पारां मज़ार ते हाज़िरी। गुलन की चादर चाढ़े फातिहा खानी। तकरीब पीपल्स पार्टी के अगवाड़ों समेत कारकुननि के वॾे अघ में शिरकत। दादू ज़िले में कणक के खर्द में मुलविस ऑफिसरनि खिलाफ कार्रवाइयों। ॿ इंस्पेक्टर मुअत्तल। खुराखाती नोटिस वठंदे दादू ऐं मोंदर गुदामनि के इंचार्जन शुएब मक्सी के मुअत्तल करे छॾियो। जोही गुदाम के फूड इंस्पेक्टर अली असकर पंवर के भी कणक के खर्द के इल्ज़ाम हेठि मुअत्तल कयो वियो।